का पोइ न मथां हमरा मुक़रर करे छॾ जेको हिनखे वक़्त ते मानी पाणी ॾींदो रहे। बाक़ी ही असां वटि ओसी ताईं क़ैद हूंदो जेसी ताईं असीं छोकिरीअ खे वापसि नथा मोटायूं। ईअं ई थींदो बाबा साईं। अम्मा मूंखे तोसां हिकिड़ी ॻाल्हि करणी हुई। कुझु ॾींहंनि खां सोचां पई पर मां करे नथी सघां। अम्मा कहिड़ो मसलो छो न हुजे, मूंखे न ॿुधाईंदी त ॿियो कंहिंखे ॿुधाईंदी? अम्मा मसलो न आहे, ख़ुशी जी ख़बर आहे। कहिड़ी? अम्मा मां चौथो महीनो उम्मीद सां आहियां। सच में अम्मा? जी अम्मा। इन ॻाल्हि जी खुराम खे ख़बर आहे? हाँ अम्मा। कहिड़ी पई ॻाल्हियूं हलनि? अचण वारे महिमान जूं ॻाल्हियूं पिया कयूं। महिमान? चाची वरी कहिड़ो पियो महिमान अची? तुंहिंजो ॿार। ओ इन जो मतिलब त तो इहा ॻाल्हि चाचीअ खे ॿुधाए छॾी। हा मूं सां ॻाल्हि कई अथसि, बाक़ी इहा ॻाल्हि अकबर खे ॿुधाइणी आहे। अम्मा इहा ॻाल्हि अञा बाबा जानी सां न कजो। छो न कयां, मूंखां वधीक त उनखे ख़ुशी थींदी। हा चाची छो न, भले तव्हां चाचा साईं खे इहा ॻाल्हि ॿुधायो। हीअ त असां सभिनी जी गॾियल ख़ुशी आहे न। सालनि खां पोइ रेस अकबर खान जे खानदान में का ख़ुशीअ जी ख़बर आई आहे। सच पुट, मूमल जे ग़लति कदम खणण खां पोइ मुंहिंजी अकबर जी ज़िंदगी त अज़ाब बणिजी वई। ऐं वरी दुआ जो मसलो। अल्लाह जी महिरबानी सां दुआ पाण खे संभाले वई। आख़िरी बार हो कुंज जो ख़ैरन सां उहो बुलाए छॾियोसीं। हाणे असांजा सभु ॾुख सूर ख़तम थी विया। दुआ जे औलाद जे रूप में मालिक असांखे ख़ुशियूं ॾेई छॾियूं आहिनि। राणा परेशान छो आई? छा पियो सोची? तू मुझे सोचण के छॾ, वञ मुझे लाइ चांहि जो हिकिड़ो कोप ठाहिया। हल। चांहि पीअंदे त निंड कोन ईंदी, आराम न करणो आहे थी छा? निंड फिटी वई आहे, तॾहिं त चवां थो तू वञी चांहि जो कोप ठाहिया। वञा थी ठाहे थी अचां चांहि। खीर आहे।
मूं ज़िंदगी में को बि अहिड़ो कमु नाहे कयो जेको सवाब जे दायरे में अचे। मुंहिंजी पूरी ज़िंदगी गुनाहनि सां भरी पई आहे। मूं त पंहिंजे लाइ माफ़ीअ जी वाट बि नाहे छॾी। ऐं शायदि मूंखां वधीक कोई हिन दुनिया में गुनहगार हुजे। मुंहिंजे गुनाहनि जे लाइ जेका सज़ा मुंतखब थियल आहे उहा मां भोगण जे लाइ तयार आहियां। ऐं अॼु बि मूं ही दुआ जा हथ पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी लाइ न आहिनि खयां। ही हथ मूं हिन जे लाइ खयां आहिनि त मुंहिंजी मस्तानी खे होश ॾे, त हिन मथां कयल ज़ुल्म जी मां पंहिंजी मस्तानी खां माफ़ी घुरी सघां। बेशक तूं वॾो रहमान रहीम ऐं बाज़ारो आहीं। मुंहिंजा अल्लाह, उम्मीद आहे त मुंहिंजी हीअ दुआ तो दर ज़रूर अघांबी। आमीन। मस्तानी फकीर आयो, हथ जूं लकीरूं ॾिसी किस्मत बदलाए छॾिया। सचो मुंहिंजो अल्लाह, बाक़ी सब कूड़। ही जहान कूड़ो, ही जिंदगी कूड़ी। पापी पेट जे करे हर को पियो तो कूड़ ॻाल्हाए। तीअं ही फकीर भी कूड़ो, कूड़े जो पुट, पर ढारो मुंहिंजो सचो। आयो ढारे वारो फकीर आयो, हथ जूं लकीरूं ॾिसे किस्मत जो हाल बुधाए। राणा खान सही पियो चवे त हे फ़क़ीर वञण वारो नाहे। इन जो मक़सद त फ़क़ीर मलूक जे घर आयल आहे। जादू मिठल काने हलियो अचे त ॿिन्ही खे सतावड़े लाइ छॾे जा। विठल चए पियो त पूंज खे छॾे अचिजो, बाक़ी आउं होॾे कोन हलंदुसि। हाँ चई छा थी जरियो आ छा? बाबा ये कीअं थींदो? ये रस्म आ। सतावड़े ते कुंवार साहु उनखे गॾु वञणो पवंदो। मामा मिठल नथो हले त उनखे खणी छॾियो, तव्हां ई मूंखे खणी छॾे अचो। इहो वियो हूंदो होटलुनि ते दोस्तनि सां रुलण, तूं वञी वठी त अचीस। वञा तो वठी तो अचांसि। अरे वॾी ॻाल्हि थी वई। पंहिंजे मथां त माण्हू खिलंदासीं खिलंदसि, वरी असांजे मथां बि माण्हू खिलाईंदो छा? कराईंदो असांजो टीको ई ढेरी। अम्मा भली करे आई है। खैर हूंदई चाची। अम्मा को कम अथई त ॿुधाए। चाची मां त राणीअ खे ॾिसण जे लाइ आई आहियां। इहो त तुंहिंजो हक़ आहे, पर मुंहिंजा छोकिरा ईंदा न त होश मां निकिरी वेंदा। तुंहिंजा छोकिरा होश में हूंदा कॾहिं आहिनि जो हाणे होश मां निकिरंदा? पर इन जो इहो मतलब नाहे त असां पंहिंजी न्याणी सां मिलण बि न अचूं। मां त छोकरनि खे घणो ई समझायां थी, पर नथा समझनि त मां छा कयां। इन करे त चवां पई राणीअ सां मिल ऐं निकिरण जी कर। जेकॾहिं छोकिरा अची विया न त उन्हनि खे मुंह तूं पाण ॾिजाए, मूं ते मयार न ॾिजाए। हूअं बि तव्हांजे मथां मयारुनि जो को बि फ़र्क़ु नथो पए। उथी राणी उथी उथी हल उथी। जल बकरी धनारन जा धक काडे माई ने काडे थी वठी वञी? हथ कढे न मां काडे बि कोन थी वठी वञास, हिते ई आहियां। ठयो ठयो हथ कढे न मां पेर डराए तो हल। जेकॾहिं घड़ीकनि मां राणीअ सां आहियां त कहिड़ी क़यामत थी अचे? माठ कर नथो चवां त मोतबर थी थी वञी। हल तो अबा ओ अबा न न न न राणी राणी परती परती मुखा राणी परती राणी मां या राणी मां तुझो मस्तानो न न परती राणी 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 ये तो बेहोश थी वई। राणी राणी
अदा गुलू जल्दी कर रक्षो कराए अच। हा दा तू हाणे ता निकरण जी कर हले तूं राणीअ जो सिर खणंदी अचा या अल्लाह तू खैर कर जाए। हल राणी 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 मासी राणी के छा थी हुआ? राणी राणी अदा रक्षो कराया उथो था हलूं। इहो ॾींहं ॾिठे पियो ख़्वाब लही। हा वसाई चई तूं बि सच थी वाकई मां बि ॾींहं ॾिठे जो पियो तो ख़्वाब ॾिसां। छा ॾिठी ख़्वाब में? वसाई कुछ साल पहिरियां मूं हिकु ग़लती कई। उहा ग़लती सच बणिजी हाणे मुंहिंजे साम्हूं अची बीठी आहे। सोचां थो त हिन मां जान कीअं छॾाइजे। सॼी ज़िंदगीअ तो ग़लति कम ई कया आहिनि राणा। कॾहिं को फज़ीलत वारो कमु कयो अथई? वसाई मूं तोसां ॻाल्हि इन करे कई त तूं मतां का सलाह ॾेई मुंहिंजी मुंहिंजे ज़हन ते जेको भार आहे सो हल्को थी। पर तूं मुंहिंजे मसइले जो हल नहीं मुंहिंजे लाइ हिकिड़ो अज़ाब इलाही जेको अञा मुंहिंजे ग़म खे ॿीणो टीणो थी करे। मां सभु कुझु सम्झां थी हाणे अजायो वधीक परेशान न थी। अलाह खे खणी यादि कर त परेशानियूं ख़तम थी। चङो हाणे मट करे वे तूं त सलाह ॾियण जे बजाए अञा मुंहिंजो दिमाग़ पई थी चटी। सॼो ॾींहुं तो ग़लति कमनि में गुज़रे त परेशानियूं त थींदियूं ई न तोखे। चङो हल हाणे हल दिमाग़ घणो ख़राब न कर मुंहिंजो हल। अमा नज़ीरा ख़ैर त आहे तुंहिंजो चहिरो छो लथल आहे? चाचा मां वयसि राणी सां मिलण हुन निभागन पंहिंजे घरां मूंखे धिका ॾेई कढी छॾियो आहे। ऐं राणी त उन वक़्त ई बेहोश थी वई। अलाह सही ख़ैर करे उनखे उहो अस्पताल खणाए विया आहिनि। अमा अलाह भलाई कंदो तूं परेशान न थी। अलाह कंदो त राणी खे कुझु कोन थींदो। पर चाचा ॿुध त पहिरें सदमे मां असांजी छोकिरी अञा निकिती ई नाहे वरी मथां ॿियो सदमो। ख़बर ई नथी पवे त हुन अभागीअ जे नसीब में अञा केतिरा सूर ऐं ॾुख लिखियल आहिनि। अमा जेके खून बाह में न्याणियूं ॾिनी वेंदियूं आहिनि न उन जी ज़िंदगी जेर ई अज़ाब बणिजी वेंदियूं। ऐं हा आलम खे चओ त ॿाहिरां ई राणी खे घर वठी अचे। जेकॾहिं हू अस्पताल मां राणी खे घर वठी आहे न त पोइ राणी रोई रोई पंहिंजी जान ॾेई छॾींदी। चाचा आलम त वियो आहे रेस ॾांहुं। जीअं ई हो मोटी ईंदो न हुनखे सॼी हक़ीक़त ॿुधायां थी। अमा छोकिरी खे न ज़ालमनि जे चंबे मां आज़ाद कराए हिते वठी अचणो पवंदो। घबराइण जी का बि ॻाल्हि न आहे। छोकिरी हाणे बहितर आहे ऐं हाणे हुनजो दिमाग़ बि सही थी वियो आहे। अॻे खां काफ़ी बहितर आहे। डॉक्टर साहब ये मुझे मालिक जा करम आहे। ऐं हा वधि में वधि इहो ख़्यालु रखिजो त ॿीहर हुनखे को अहिड़ो सदमो न रसे। जेकॾहिं ॿीहर को सदमो आयुसि त वरी अॻे जीअं बणिजी वेंदी। डॉक्टर साहब अल्लाह भलाई कंदो। हाणे असां वञी सघूं था? तव्हांखे इजाज़त आहे पर अचो त तव्हांखे कुझु दवाऊं लिखी ॾियां उहे वक़्त ते ज़रूरु खाराइजोसि। हलो डॉक्टर साहब। नवती पक्की ख़बर आहे त इहो फ़कीर मलूक जे घर में थो रहे। बाबा साईं इन फ़कीर खे मूं घर में वेंदे ॾिठो ऐं उन खां पोइ मोटकारनि खां पुछा कयमि ऐं उन्हनि बि इहा ई ॻाल्हि कई त इहो फ़कीर मलूक जे घर में रहियल आहे। बाबा साईं हाणे ॿुधायो भला इहो फ़कीर आहे केरु?
या अञा बि इहा ॻाल्हि राज़ में रखंदव? इहो त मां तव्हांखे तॾहिं ॿुधायां जॾहिं मूंखे ख़बर पवे त इहो जोगी केरु आहे ऐं किथां जो आहे, हुनजे नाले जी ख़बर पवे। बाबा साईं, जॾहिं हुनजे बारे में तव्हांखे का बि ॼाण कोन्हे त पोइ हुनजी जांच छो था कयो? हुनखे छॾिदोसि। अॼु राति तव्हांखे छा करिणो आहे कन खोले ॿुधी छॾियो। हुकुम कयो बाबा साईं। रसोई कम ईअं कजो जो तव्हांजे मलाइकनि खे बि ख़बर न पवे, ऐं जेकॾहिं हिन कम में थोरी बि गिफ़लत कई अथव त पोइ तव्हांजा लाश बि कंहिंखे कोन मिलंदा, इहो सम्झी छॾिजो। न थींदी गफ़लत बाबा साईं, तव्हां हुकुम त कयो न। त पोइ ॿुधो, मासी, असां ॿाहिरि था वञूं, राणीअ जो ख्यालु रखिजे। जी अबा। ऐं हा मासी, राणीअ खे यादि करे दवा खाराइजे। ऐं हा, राणीअ खे कंहिं बि ॻाल्हि जी तकलीफ़ न अचे। ठीकु आहे अबा। हल अदा। वॾो मुंहिंजो सॼण आयो, वापसि अची वरी कुटण में शुरू थी वेंदो। रुगो हितां विथी मिले त अधा वरंडा निकिरी वेंदसि। राणा तू एॾो परेशान आहे, आखिर आहे छा? तुम सां ॻाल्हि छो नथो करी? मच्छीअ जो कंडो निड़ीअ में फासी पियो आहे वसाई, ॾस छा कयां? त पोइ वञी डॉक्टर खे ॾेखार। अड़े का सणाई थई, जेको कंडो तूं थी समझी न उहो कंडो नाहे। पोइ तू ये मूंखे गुज़ारे थी छो करी? सिधी ॻाल्हि ॿुधा न। सिधी वरी तोखे छा ॿुधायां वसाई, छा त ॿुधायां? जंहिं माण्हू जे बारे में मां एतिरो सोचां थो ऐं जंहिं मूंखे परेशान करे रखियो आहे, उन माण्हू खे तूं कोन थी सुञाणे। हाणे तोखे छा ॿुधायां? त को मुंहिंजो पुराणो दुश्मन हो जेको 2-3 साल अलाए काॾे गुम थी वियो, कल्टी खाई, सो वरी हाणे नए सिर अची उभरियो आहे। छा ॿुधाए? मां त इहो तो सोचां थो न दुश्मन खे हाणे पूरो कीअं कजे। हाणे ॿुधाए, तोखे राज़ जूं ॻाल्हियूं ॿुधायां, तूं मूंखे सलाह ॾींदीअ त उनखे कीअं पूरो करिणो आहे। चङ भला ॿुधाए, छा कयांसि? जेॾी महिल ॾिस बसि इहा ई सोच अथई, फलाणे जो जुगो कीअं ठाहियां, फलाणे कखनि खे बाहि कीअं ॾियां, फलाणे लाइ खॾ कीअं खोटियां, फलाणे जूं पाड़ूं कीअं पटियां। वस वसाई वस, असल अण ॿुधाए तो वस, अहिड़ो वस जो न फुड़ी न वॾ फुड़ो, असल गड़ो ई गड़ो। अदा हाणे मुंहिंजी मस्तानी बिल्कुलु ठीकु थी वई आहे। तूं मूंखे सलाह ॾे त मां हुनखे पक कीअं ॾियारियां त मां ई हुनजो मस्तानो आहियां, जंहिंसां हूअ बेपनाह मोहबत कंदी आहे। अदा तकड़ करे इहा ॻाल्हि न कजांसि। कुझु ॾींहुं मल्हार बणिजी तूं राणी खे बेपनाह प्यार ॾे। जॾहिं भाॼाई खे पक थींदी न त मुंहिंजो मुड़ुसु हाणे बदिलजी चुको आहे ऐं हुन सां बेपनाह प्यार करे थो। पोइ हुनखे ॿुधाइजांइ त मां ई तुंहिंजो मस्तानो आहियां, पोइ तो मथां यकीन कंदी। जेकॾहिं तूं हिन वक़्तु हुनखे ॿुधाई थो तूं ई मस्तानो आहीं न, त जेतिरी नफ़रत मल्हार सां करे थी न ओतिरी नफ़रत मस्ताने सां कंदी। अदा जे करे तूं चईं थो न त मां इंतज़ारु कयां थो, पर जेकॾहिं मूंखां सच पुछी न त मां हाणे हिकु पल बि इंतज़ारु नथो करे सघां। बसि मुंहिंजी दिलि चवे थी त मां हींअर जो हींअर वञी पंहिंजी मस्तानी सां मिलां ऐं हुनखे ॿुधायां त मां ई हुनजो मस्तानो आहियां। अदा जेसीं ताईं हुनजे साम्हूं वञी मां इहो इक़रार नथो कयां, हुनजे मथां थियल ज़ुल्म जी माफ़ी बि घुरां, जेसीं ताईं इहो सभु कुझु नथो थिए न मुंहिंजी दिलि खे सुकून कोन मिलंदो।
अमा राणी तू हिते वेह, मां तुंहिंजे लाइ चांहि ठाहे। जी चाची। काॾे असांजा मुड़ुस मारे काॾे थो वञी?